मीरपुर माथेलो रिपोर्ट अयाज़ सूमर। मीरपुर माथेलो थाने के शहरनि खिलाफ ऋण ॿारे ॾिनो आहे, जॾहिं त मीरपुर माथेलो पुलिस ॾोहारनि खिलाफ कार्रवाई करण बदिरां ग़रीब शहरनि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾण संदसि जी रिवायत बणियल आहे। उन हवाले सां मीरपुर माथेलो पुलिस थाने जे ASI मुख्तियार मीराणी, पुलिस एहलकार शौकत सियान ऐं ॿियनि पारां हैदर शाह कॉलोनी में शोरूम मालिक सदाम बोज़दार खे रस्ते वेंदे मोटरसाइकिल जो टक्कर हणी गाॾी तां किरी खेसि गिरफ़्तार करे वरितो, जंहिंजे नतीजे में हिकु ॿारड़ो अबूज़र बोज़दार बि ज़ख़्मी थी पियो। उॾां वरी बोज़दार बिरादरी जो मीरपुर माथेलो पुलिस खिलाफ एहतजाज। और मौके ते अॻवाननि गरीब नवाज़ बोज़दार, अहमद बोज़दार, इमरान लगारी, मुजीब दायो, दानिश जट ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त मीरपुर माथेलो पुलिस थाणे जे एहलकारनि ASI मुख्तियार मीराणी, शौकत सियान ऐं ॿियनि रस्ते वेंदड़ शोरूम मालिक सदाम बोज़दार खे गिरफ़्तार करे हिकु ॿार अबूज़र बोज़दार खे ज़ख़्मी करे छॾियो। असांखे ख़दशो आहे त किथे मीरपुर माथेलो पुलिस असांजे नौजवान सदाम बोज़दार खे हाफ फ्राई या फुल फ्राई न करे। हिन जो त हाणे पुलिस असांजे नौजवान खे गुम करे छॾियो आहे। हिन IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटगी खां मुतालबो कयो त मीरपुर माथेलो पुलिस खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ जो मुतालबो आहे।